दादा असां नाजाइज़ थी आहे। नालो शाहनवाज़ आहे मुंहिंजो। ये मसइलो थियो आहे असांजो नंढड़ीअ सां जना थी आहे अनम। हुनजो मोहम्मद अली नालो आहे। पाण चनो आहे, कलंदर बख्श जो पुटु आहे। असां हिन टाइम ते असां नाजाइज़ थी आहे। हुन छोकिरीअ खे मंझंदि जे टाइम में दोता कयो, उते छिके दर खां वठी छिके उते अंदरि जना कई अथई। असां मुताबिक़ इहो आहे जो मिसाल जी ॻाल्हि, असां नाजाइज़ थी आहे, इंसाफ़ खपे। पुलिस खे इतला ॾिनो त वठी आया आहियूं पुलिस खे। हिन टाइम ते NC कराईंदासीं, FR सुभाणे कराईंदासीं। हाँ मेडिकल करायासीं, होॾो उन्हनि वरी रेफर कया, लाड़काणे वियासीं शेख ज़ैद में, वरी ट्रामा में से कयूं, उतां वरी मोटी आयासीं, वरी चयूं साॻियो ई ओॾे वञो नौंदरे, उतां हर शइ जहिड़ो बेड़ो का शइ न आहे असांजो, को बि जहिड़ो न आहे असां बस वारनि खे अपील आहे त माना असां जेकी नाजाइज़ी आहे उनजो मसइलो हल करनि। असां नाजाइज़ थियल आहे। मुंहिंजो नालो कमाल ख़ान आहे। नंढड़ीअ जो जेको आहे चाचो आहियां। असां तमामु नाजाइज़ी थी आहे। कलंदर बख्श जे पुटु मोहम्मद अलीअ कई आहे। ऐं असांजी वस वारनि खे अपील आहे, जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु, वाक़ियो तक़रीबन 3:30-4 बजे हुयो। असांखे नंढड़ी जेको आहे रोईंदी आहे, हुन खां जेको आहे त ब्लेड हले पई। असां आयासीं, उन्हनि खे कपिड़ा वपिड़ा हर शइ आहे, जेको बि आहे असांखे हितां रेफर कयूं, उतां लाड़काणे खां वरी जेको आहे त हींअर चयूं त बाबा तव्हां उते वञो। आयासीं, असां NC बि कराई आहे। ऐं असांजी जेका आहे त वस वारनि खे अपील आहे, जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब खे, बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे, अदी फरियाल टालपुर खे, CM सिंध खे, IG सिंध खे, DIG लाड़काणो साहिब खे, अफ़ज़ल चौधरी साहिब खे, ऐं जेके बि वस वारा आहिनि, जंहिंखे बि अलाह साईं औलाद ॾिनी आहे ऐं हिन औलाद ते, हिन नंढड़ीअ ते रहम खाई करे असांजी ख़ुदा करणु असांजी मदद कनि। एजाज़ साहिब खे बि अपील आहे, भाऊ अनवर खे बि अपील आहे, साईं अरशद शाह खे बि अपील आहे त असां ख़ुदा करणु मदद कनि। ऐं हद जो DSP जेको आहे, या जेको SHO साहिबु आहे हींअर, उहो बि मुतबर माण्हू आहे, DSP बि मुतबर माण्हू आहे। असां उन्हनि खे बि अपील था कयूं त ख़ुदा रा तव्हां पंहिंजे बचड़नि वारा आहियो, असां सां जेको आहे त इंसाफ़ कयो वञे ऐं हिन ज़ालिमनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। वरी बि जेको आहे अदी फरियाल टालपुर खे, बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे, ऐं जेको नौंदरे जी सिटी क़यादत आहे, सभिनी खे अपील कंदुसि त ख़ुदा रा असां सां मदद कयो। महिरबानी। मुंहिंजो ज़ाइद आहे। छा थियो तव्हांजी? मुंहिंजी धीउ आहे। छा थियो? नाजाइज़ी कई अथऊंसि। केॾी महिल? इहो मंझंदि धारा। तव्हांखे पोइ कीअं ख़बर पई? इहा बसि वयसि पई, जी बाबा फ़ोन हलेसि पोइ वीचारियो त उन महिल असां ॾिठोसीं। असांखे न बि ॾसी उन कई ॾसे थी पाण मूंखे। हा पाण होशियारु आहे, ॾसे थी माण्हू। ॿुधाए बसि असांखे इंसाफ़ खपे। हा मुंहिंजी नियाणीअ खे बेवाजी कई अथऊं। मां NC कराईंदीमांसि, बेवाजी मुंहिंजी नियाणीअ खे कई अथऊं।